Welcome to Time News Studios. You are watching 8 p.m. Bulletin. इमरान खान साहब ने हर माफिया को एनआरओ दिलवाया। चीनी चोरी में एनआरओ, आटा चोरी में एनआरओ, तेल चोरी में एनआरओ, और सबसे भरकर आपके सामने कुलभूषण यादव के लिए भी एनआरओ। कश्मीर का सफीर बनना था, वो आज कुलभूषण यादव का वकील बन चुका। कहते हैं कि कानून में कहीं नहीं लिखा कि हमें ऑपोजिशन से बात करना था। जी बिल्कुल, कानून में कहीं नहीं लिखा है कि ऑपोजिशन से बात करना था। अगर आपने ऑपोजिशन से बात नहीं करना था तो ऑपोजिशन के बगैर पास करके दिखाए। जंहिं शख़्स खे कश्मीर जो सफ़ीर थियणो हो उहो कुलभूषण जो वकील बणिजी वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत जी नीयत ख़राब न हुई त पोइ कुलभूषण बाबति ऑर्डिनेंस छो लिकायो वियो। बिलावल चयो त जेकॾहिं ऑपोजिशन सां नाहे ॻाल्हाइणो त हुकूमत कानून साज़ी करे ॾेखारे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल चयो त इमरान खान हर माफ़िया खे नारो ॾिनो आहे। मुल्क जो अवाम हिकु पेज ते आहे, हुकूमत खे वञणो पवंदो। पीटीआई सरकार वधीक इक़्तिदार में रही त जमहूरियत, मईशत ऐं मुआशरे खे नुक़सानु पहुचंदो। पीपी चेयरमैन चयो त असांखे अञा यादि आहे त गुज़िरियल चूंडुनि में कीअं सिलेक्शन कई वई। उन्हनि चूंडुनि में इदारा जेतिरो तकरारी बणिया, इन खां कॾहिं बि एतिरो तकरारी न बणिया हुआ। कोरोना वबा न हुजे हा त अॼु कारो ॾींहुं मल्हायूं हा। हमारा इदारे इस इलेक्शंस में मुतनाज़े हुए। माजी में किसी इलेक्शन में हमारे इदारे इतने मुतनाज़े नहीं हुए थे। ये पाकिस्तान का शाहिद वाहिद इलेक्शन था, पहला इलेक्शन था जिसमें हर पोलिंग स्टेशन में बाहर और अंदर हमारा फौज को खड़ा कर दिया गया। जहां पाकिस्तान के हर सूबा में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के शहादत के बाद आग जल रहा था, उस माहौल में जब इलेक्शंस किए थे तो तब हर पोलिंग स्टेशन के अंदर और बाहर फौज नहीं थे। जबकि ज़ियाउल हक के दौर में नहीं हुआ, जबकि मुशर्रफ के दौर में नहीं हुआ। हमारा समझ से बाहर है कि क्यों इमरान खान के लिए ये स्टेप लिया गया। अगर ये सिलेक्टेड रहेगा तो हमारा मुआशी हालात मजीद बुराई की तरफ चला जाएगा। तो जमहूरियत को नुकसान, मईशत को नुकसान, हमारा सोसाइटी को नुकसान। बिलावल भुट्टो करप्शन जी ॻाल्हि न करे, जेकॾहिं सही एहतसाब थियो त खेसि ऑक्सफोर्ड वारी फीस बि वापसि करणी पवंदी। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बिलावल पर्ची खे सबूत बणाए सियासत शुरू कई। इमरान खान वोट जी ताक़त सां वज़ीर आज़म बणियो। ऑपोजिशन केॾो बि गोड़ करे खेनि एनआरओ न मिलंदो। नून लीग अगवान एहसन इकबाल चयो आहे त ऑपोजिशन मुतफ़िक़ आहे त हुकूमती पॉलिसीज़ मुल्क लाइ ख़तरो आहिनि। हुकूमत मां छुटकारो हासिल करण लाइ ईद खां पोइ एपीसी में हिकमत अमली जोड़ींदासीं। नून लीग अगवान वधीक चयो त पाकिस्तान में माशल्ला ऐं जमहूरियत जे बदतरीन मेलाप वारो निज़ाम हली रहियो आहे। रियासत ईअं नाहे हलंदी। पीटीआई हुकूमत 2 सालनि में मुल्क जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। मुल्क में लो हाइब्रिड निज़ाम लागू कयो वियो आहे। नून लीग जी हुकूमत खे पासीरो करे सीपेक खे बि दाव ते लॻायो वियो। हाणे सीपेक अमली कम मां निकिरी सोशल मीडिया ताईं महदूद थी वियो आहे। पीपल्स पार्टी ऐं नून लीग पंहिंजी हुकूमतुनि में नैब जो कानून तब्दील न करे सघियूं। हाणे एतिराज़ वारियो आहे त असां बि खुलियल दिलि सां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त नैब कानून में तरमीम लाइ हुकूमती तजवीज़ुनि ते बदल मसवदो ऑपोजिशन हवाले करे छॾियो आहे। सूमर ते ॿीहर हुकूमत ऐं ऑपोजिशन ते बदल कमेटी जो इजलास थींदो। ॾिसूं था त उन इजलास में केतिरी अॻभराई थिए थी। मुल्तान में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशी चयो त चाहियूं था त ॾखिण पंजाब जे अवाम खे पंहिंजा मसइला हल कराइण लाइ लाहौर न वञणो पवे। एडिशनल सेक्रेटरी ऐं एडिशनल आईजी खे एतिरो बाइख्तियार कयो वञे जो सिहत, तालीम ऐं लोकल गवर्नमेंट जा मसइला थॾे ते हल थी सघनि। चाहियूं था त ॾखिण पंजाब लाइ पब्लिक सर्विस कमीशन धार ठाही वञे। शाह महमूद कुरैशी तरफ़ां पंजाब जे वॾे वज़ीर खां तरमीमी मसवदे ते जल्द जाइज़ो मुकमल करण जो मुतालबो।
पीटीआई सरकार के टफ टाइम ॾियण लाइ छा कजे? पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी बीएनपी सहबरा अख्तर मेंगल सां मुलाक़ात। इस्लामाबाद में ज़रदारी हाउस ते मुलाक़ात दौरान ईद खां पोइ एपीसी सूधो सियासी सूरत-हाल ते ॻाल्हियूं। मुलाक़ात में बीएनपी तरफ़ां आगा हसन ऐं मीर मलिक उम्मती शामिल। पीपी अॻवान फरतुल्ला बाबर, नैयर बुखारी ऐं ॿिया बि मौजूद हुआ। JUI सहबरा मौलाना फजल रहमान जे भाउ ज़ियाउर रहमान जूं ख़िदमतूं वफ़ाक़ पारां सिंध हवाले करण जो इंकशाफ। काबीना डिवीज़न 22 जनवरी ते ज़ियाउर रहमान खे बदिली करे संदसि ख़िदमतूं सिंध हवाले करण जो नोटिफिकेशन जारी कयो। सिंध सरकार खे 3 ॾींहं अॻु कराची जे सेंट्रल ज़िले जो DC बणायो हो। वफ़ाक़ी वज़ीर अली अमीन गंडापुर मुक़ररी लाइ सिंध सरकार खे तनक़ीद कई। एक महीने में करप्शन के केसिस से फैसलो नथो थी सके। नैब चेयरमैन तरफा सुप्रीम कोर्ट में जमा करायल जवाब मंजर आम ते अची वियो। करप्शन के केसिस में 50-50 शाहिद ठाहिण कानूनी मजबूरी करार। जवाब में नैब चेयरमैन केसिस जो बार खणण लाइ अदालतुनि जी तइदाद के नाकाफ़ी करार ॾींदे चयो आहे त हुकूमत के केतिराई भेरा ॿुधायो त अदालतुनि जो अंग न वधण सबबि ट्रायल में देर थी रही आहे। सुप्रीम कोर्ट प्ली बार्गेन ज़रिए रक़म की वापसी जा इख्तियार बि इस्तेमाल करण खां रोकियो आहे। अहिड़ी इजाज़त मिली वञे त घणा केस अदालतुनि ताईं न पहुचंदा। नैब चेयरमैन सुप्रीम कोर्ट के स्टे ऑर्डर के ट्रायल में देर करण जो कारण करार ॾींदे चयो त हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट जे वाज़े कयल उसूलनि ते अमल न कंदियूं आहिनि। जवाबदारनि तरफ़ां मुख़्तलिफ़ दरख़्वास्तूं दाख़िल कराइण वारो अमल भी ट्रायल में देर जो कारण करार। नैब चेयरमैन चयो त अदालतुनि तरफ़ां इस्तेमाल थींदड़ सियासी शख़्सियतुनि वारे लफ़्ज़ जी भी ग़लत तशरीह कई वेंदी आहे। मुल्क में 120 नयूं एहतसाब अदालतुनि जो अमलो ऐं ख़र्च केतिरो हूंदो? नैब सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट जमा कराए छॾी। रिपोर्ट में नैब चयो त हिकु एहतसाब अदालत लाइ जज सूदो 15 ऑफिसर्स ऐं मुलाज़िम घुर्बल हूंदा। मजमूई तौर 120 जजिस सूदो 1800 ऑफिसर्स ऐं मुलाज़िम मुक़रर करणा पवंदा। एहतसाब अदालत जे हिकु जज रियायतुनि सूदो पघार 4,15,000 रुपया माहवार आहे। 120 नैब अदालतुनि के अलाउंस जी मद में 70 करोड़ ऐं मामूल जे अलाउंस जी मद में 65 करोड़ रुपया अदा करणा पवंदा। जुडिशल अलाउंस ऐं स्पेशल जुडिशल अलाउंस जे मद में 24 करोड़ ऐं पाणी जे मद में सालियानो 60 लख रुपया ख़र्च अदा कयो वेंदो। हर चीज़ महंगी है। आटा सबसे मेन चीज़ गरीब आदमी के लिए आटा है। 60 रुपये किलो मिल रहा है, 60-62 पैसे ऐसे मिल रहा है। बताओ तो तनख्वाह तो वही की वही, आदमी तनख्वाह भी कम हो गई है और महंगाई इतनी हो गई, अब कैसे पूरा करेगा अपना? अटो अघ में मिलंदो 35 रुपया 40 रुपया, हिन महिल माशाला 70 खे वञी लॻो आहे। पोइ कॾहिं 100 ते बि पहुची वेंदो, पर असांखे त वठिणो आहे। अटो मिले तो कम से कम 60 रुपए किलो ऐं घी जेको 140 वारो आहे 170 रुपए किलो थी वियो आहे। तमामु खाइण पीअण जी अशिया खे महांगाई थी वई आहे। असां हुकुमरान से मुतालबो कया त ॿुधारा तव्हां खाइण पीअण जी अशिया ते तव्हां कंट्रोल कयो ऐं आवाम खे रिलीफ ॾियो। सिंध में हुकूमती इदारा अटे ऐं खंड जे अघनि ते कंट्रोल करण में नाकाम। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि शहरनि में अटे जे अघनि में हिकु धक सां 20 खां 25 रुपया वाध आवाम जे चेल चिबी करे छॾी। अटे जे बहिरान ते वफ़ाक़ी हुकूमत ते तनक़ीद कंदड़ सिंध सरकार जा इदारा फ्लोर मिल्स जी हिकु हटी अॻियां बेवस बणियल। अवाम तायो आहे त ॻाटे टोड़ महांगाई अवाम खां ॿिनि वेलनि जी मानी बि खसे छॾी आहे। हुकूमती इदारा रिलीफ ॾियण बदिरां रुगो नारेबाज़ी ऐं बयाननि ताईं महदूद आहिनि। सिंध सरकार कणक जी बैनुल सूबाई चुरपुर ते पाबंदी लॻाए छॾी। जारी थियल नोटिफिकेशन में खुराक खाते तरफ़ां समूरनि कमिश्नर्स के अटे जो सरकारी अघ ते विकिरो यकीनी बणाइण जी हिदायत। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त समूरा कमिश्नर्स खुराक खाते जे अमले सां गॾिजी अटे जो हथरादू बहिरान पैदा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा केस ते सुप्रीम कोर्ट के फैसले खिलाफ वधीक 3 नज़रसानी दरख्वास्तूं दाख़िल। बलोचिस्तान बार काउंसिल, कोयटा बार एसोसिएशन ऐं पंजाब बार काउंसिल भी फैसले ते नज़रसानी लाइ दरख्वास्तूं दाख़िल कराए छॾियूं। दरख्वास्तुनि में फैसले ते नज़रसानी जी इस्तदा कंदे मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त सदारती रेफरेंस के कलअदम करार ॾियण बाद मामलो FBI ॾांहुं मोकिलण जो को जवाज़ ई न हो। फैसले में मिल्कियतुनि जी जांच बाबति जेको मयार वाज़े कयो वियो आहे
उहो कानून में किथे बि नाहे। जुडिशल काउंसिल रुगो जज जे कंडक्ट जो जाइज़ो वठी सघे थी। जज जी घरवारी ऐं ॿार जुडिशल काउंसिल जे दायरे में नथा अचनि। नैब सखर जी कश्मीर में कार्रवाई। खुराक खाते जैकबाबाद जो फूड इंस्पेक्टर नज़र मोहम्मद जखरानी करोड़े रुपयनि जी करप्शन जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार जवाबदार खे रिमांड लाइ अदालत में पेश कयो वेंदो। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में लियारी गैंगवार जे अहम किरदार बाबा लाडा जे मारजण वारे वाक़े जी रिपोर्ट जमा। ATC में ॿुधणी दौरान उज़ैर बलोच सूदो ॿियनि जवाबदारनि खे बि पेश कयो वियो। अदालत केस में तरमीमी फ़र्द जुर्म जी कार्रवाई 10 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। पुलिस लियारी गैंगवार जे मुख्य किरदार उज़ैर बलोच जे हिक ॿिए केस में गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। दहशतगर्दी टोड़ अदालत में जमा करायल रिपोर्ट में चयो वियो आहे त उज़ैर बलोच खे पुलिस मुक़ाबलनि वारे केस में मफ़रूद ॼाणायो वियो हो। केस उन केस में गिरफ़्तार कयो आहे। उज़ैर बलोच ते 2013 में पुलिस सां मुक़ाबला करण जो इल्ज़ाम आहे। कलरी थाणे ते संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। कंदकोट पुलिस शहरनि खे धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद कराइण में नाकाम। ज़िले में मुग़विन जो अंग छती वियो। गुलाम अब्बास, हामिद ऐं ज़ाहिद मीरानी अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया। कंदकोट पुलिस जी रिवायती सुस्ती ख़िलाफ़ इंडस हाईवे ते मीरानी बिरादरी जे माण्हुनि जो धरणो। रोड जे ॿिन्ही पासनि खां केतिरी देरि ताईं गाॾियूं बीहजी वियूं। मुज़ाहिरीन चयो आहे त 1.5 हफ़्तो गुज़रण बावजूदि पुलिस मुग़विन खे धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद कराइण लाइ कख भञी बीहणो न कयो। धाड़ेलनि ख़िलाफ़ कार्रवाई बदिरां वारसनि मथां राजूनी लाइ दबाव विझण जो इंकशाफ। पुलिस जी मुज़ाहिरीन खे 2 ॾींहनि अंदरि मुग़वी बाज़ियाब कराइण जी ख़ातिरी। मीरानी बिरादरी जे माण्हुनि मुग़विन जी बाज़ियाबी ताईं तहरीक जारी रखण जो चिताव ॾेई छॾियो। साइकिल वाले का चालान है। रंग नहीं आना सर्विस रोड से आते हैं। गलती हो गई। ये लो 500 का चालान है। ये लो 500 का चालान। मैं 500 आटा के लिए घर के लिए मेरे। ये लो गलती हो गई। बस गलती हो गई तो ये आटा के नहीं रंग मैंने छोड़ दिया था। कराची ट्रैफिक पुलिस जो कमाल। क्लिफ्टन में वन वे जी भञकड़ी जो जवाब ॼाणाए साइकिल जो चालान कढे छॾियो। पोरियत खां 520 रुपया दंड वसूल। DIG ट्रैफिक नोटिस वरितो। SP सिटी के जांच जो हुकुम। सिंध जे केतिरनि ई हंधनि ते अॼु बि वसकारो। थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास, सांघर, हैदराबाद, जामशोरो ऐं टंडोला यार ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात बाद हैस्को जा 96 फीडर्स बंदि। लाॻापियल केतिरा ई इलाइक़ा ऊंदह में बुॾी विया। हैस्को तर्जुमान जो चवणु आहे त हिफ़ाज़ती उपाउनि तहत फीडर्स बंदि कया विया आहिनि। बरसात बीहंदे ई बिजली बहाल कई वेंदी। ऐं चोहर जमाली में इंतज़ामिया जिना अहली सिंध में तरक़ी वारनि दामाउनि जी पतवाइकी करे छॾी। शहर जे मलाहपाड़े जा रहवासी औरत जो लाश गंदे पाणी मां उकारे क़ब्रिस्तान ॾियण ते मजबूर। शहरनि चयो आहे त केतिरनि ॾींहंनि खां गंदो पाणी रस्तनि ऐं घिटियुनि ते बीठल आहे। हर दाहिण बावजूदि इंतज़ामिया कन लाटार करे छॾिया। खानपुर में म्यूनिसिपल मुलाज़िमनि तरफ़ां पगार न मिलण ख़िलाफ़ 4 महीननि खां जारी हड़ताल सबबि शहर में गंदगी जा ढेर लॻी विया। गटरनि जो पाणी बि रस्तनि ते बीठल। JUI जे मक़ामी अॻवाननि ऐं कारकुननि एहतजाज तो शहर जी सफ़ाई शुरू करे छॾी। इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ख़बर थियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।